खबर शामिल क्यों था कम्बर मां खालिद हुसैन चांडियो जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो ज़िले इजलास ज़िले सदर मोहम्मद जान बरोई जी सदारत में प्रेस क्लब हाल कम्बर में थी गुज़रियो। इजलास में ख़ुसूसी शिरकत पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान हबीब पतू जो बरकत अली मिर्जत कई। इजलास में इहो फ़ैसिलो ऐं वचन कयो वियो त जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अॻवानीअ में सिंधु दरिया मां गैर क़ानूनी 6 केनाल कढण ख़िलाफ़ सखर में लॻंदड़ धरणे में भरपूर शिरकत कई वेंदी ऐं ज़िले कम्बर शदादकोट मां 60 वैगननि जो काफ़िलो 20 फरवरी ते ज़िले जे सभिनी शहरनि मां निकिरंदो जेको रतोदेरो बाईपास तां गॾु थी सखर तरफ़ रवानो थींदो। ज़िले जी समूरी अवाम खे धरणे में शिरकत जी दावत ॾिजे थी। इजलास में ज़िले जनरल सेक्रेटरी वज़ीर अली खुसो ज़ुल्फ़कार साहिबानी रोशन खास के लिए अयाज़ अली मिर्जत फयाज़ चांडियो लाला बशीर खोसो लाला सजाद खजड़ ऐं ॿियनि शिरकत कई। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.